बेवस माण्हुनि जो अलाह बेडो खून बहे पयो, बेडो खून बहे पयो। अरे सलमान भारत जो केड़ो कसूर आ? अरे काके बेवस माण्हुनि जो तहां जूं ॿोलियूं सभु अलॻि अलॻि ज़रूर आहिनि, हीअ धरती मां हिकु आहे। लक्ष्मी दोबारा अगर ऐसा बोला तो तुम्हारा जबान कापड़ से खींच लेगा। ही दरिया खान तहाजे जिस्मन जा टुकड़ा टुकड़ा कंदो। पटका बधा प्यान गालियों बुज़दिलन वारियूं। ऐसा समझो कि दोनों खत्म हो गए। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682। हाणे बहुत परीक्षण जो मुकदर आहे जेके बचंदा उहे डीएसपी अकरम खान जी ठहियल कारी कोठीअ में बंदि थींदा। हम तुमको पराया लगता है दरिया खान? परावन के सिंह ना हूंदा आहिनि परी। केतिरा ई माण्हू रस्तनि वींदे मारिया वञनि था। डीएसपी अकरम खान दहशत गर्दन जो जीअण जंजाल करे छॾियो साईं। आज के बाद किसी मासूम की जान नहीं जाएगी। दरिया खान छोड़ दो मेरी बेटी को, छोड़ दो। अदी बेनजीर गरीबन जे फटन ते आह रखण वाली खेस दहशत गर्दन चयो, जेकरे पंहिंजे वतन ईंदे तो तोखे शहीद करे छॾींदासीं। हू वतन आई, हुनखे गोलियूं हयूं वयूं, शहीद कयो वियो। छा हुन गुलामी क़बूल कई? अरे न कई। संचीरन में बधे शहर ऐं गिटिन में घुमायो अथनि। अरे केर पठान, केर सिंधी, केर
केर महाजिर केर पंजाबी असां हिन धरती मां जा पुट आहियूं। न तू कारी है कारी खबरदार कारा त तव्हीं आहियो कारियूं तव्हां जूं रस्मूं कारियूं तव्हां जूं रिवायतूं ये बेचारी त ॾाढी जंग तो समुझी जंग पली परे कर ही धरती अमर मुझो जंग